बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं असलाउद्दीन। हमारे सीरिया सिंधी थाट्स क्लास 7th जी मैथमेटिक्स जारी है। यूनिट नंबर 3 हिन वीडियो लेक्चर के अंदर असीं 3 अहम टॉपिक्स पढ़ने वाला आहियूं। उहा इहा आहे, पहिरियों नंबर पढ़ंदासीं छो त गुज़िरियल वीडियो के अंदर असीं पढ़ियोसीं टर्मिनेटिंग डेसिमल्स। डेफिनेटली हिन वीडियो के अंदर पहिरीं पॉइंट त इहा पढ़ंदासीं त नॉन टर्मिनेटिंग डेसिमल्स छा हूंदा आहिनि। ॿिए नंबर ते इहा पॉइंट पढ़ंदासीं त रिकरिंग ऐं नॉन रिकरिंग नंबर्स कहिड़ा हूंदा आहिनि, जेके डेसिमल ख़ासि करे नॉन टर्मिनेटिंग डेसिमल्स जे अंदरि असांखे कमु ईंदा आहिनि, उहो बि असां पढ़ण वारा आहियूं। ऐं ॿियो इहो पढ़ंदासीं त छा टर्मिनेटिंग ऐं नॉन टर्मिनेटिंग डेसिमल बग़ैर हल करण जे ॾिसी करे असां ॿुधाए सघूं था त हीअ टर्मिनेटिंग लिमिटेड आहे या अनलिमिटेड आहे, या ईअं खणी चऊं फाइनेट आहे या इनफाइनेट आहे। यानी इहे 3 पॉइंटियूं अॼु जे वीडियो में असां पढ़ण वारा आहियूं। सॼो त स्टार्ट कयूं था पंहिंजी क्लास खे। जीअं त असां वटि डेफिनेशन आहे नॉन टर्मिनेटिंग डेसिमल जी। कहिड़ी? अ डेसिमल विच कंटेन इनफाइनेट। तव्हां ॾिसो त हीउ छा थो चवे, इनफाइनेट यानी लामहदूद नंबर्स ऑफ डिजिट्स आफ्टर डेसिमल पॉइंट। यानी डेसिमल पॉइंट खां पोइ इनफाइनेट नंबर हुजनि, हलंदा वञनि हलंदा वञनि हलंदा वञनि, किथे बि ब्रेक न ॾियनि, बसि इहे जारी हुजनि। असां उन क़िस्म जे डेसिमल्स खे असां चवंदा आहियूं नॉन टर्मिनेटिंग डेसिमल्स, जेके अंदरि इनफाइनेट नंबर्स हूंदा आहिनि कंहिंखे डेसिमल पॉइंट खां बाद में, उनखे असां चवंदासीं नॉन टर्मिनेटिंग डेसिमल नंबर। जीअं ॾिसो एग्ज़ाम्पल मिलियल आहे 0.777 ऐं डैश डैश डैश, माना हीअ कैरी ऑन आहे। यानी हिकु त एग्ज़ाम्पल आहे तव्हांखे सम्झ में अची वियो त हीअ टर्मिनेटिंग न आहे। टर्मिनेटिंग कहिड़ो हुजे हा जो हितां खां पोइ 077 ते ख़तमु थिए या किथे बंदि थिए हा त असां चऊं इहो टर्मिनेटिंग आहे। पर हीअ ॾिसो त जारी आहे त असां हिनखे चवंदासीं नॉन टर्मिनेटिंग। नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे 0.1666 ऐं डैश डैश डैश, माना यानी कैरी ऑन आहे त असां इनखे बि चवंदासीं नॉन टर्मिनेटिंग डेसिमल्स। ॿियो एग्ज़ाम्पल आहे 909090 ऐं डैश डैश आहे, त यानी इहो बि हिकिड़ो जारी नंबर आहे ऐं कंटिन्यू हलंदो थो हले, इनखे बि चवंदासीं असां नॉन टर्मिनेटिंग डेसिमल्स। अचो त हिकिड़ो नेक्स्ट जेको कॉन्सेप्ट आहे रिकरिंग ऐं नॉन रिकरिंग जो, उनखे डिस्कस कयूं। हाणे असां चऊं था रिकरिंग छाखे चइबो आहे, रिकरिंग डेसिमल्स कहिड़ा हूंदा आहिनि ऐं नॉन रिकरिंग डेसिमल्स कहिड़ा हूंदा आहिनि। यादि रहे त हीअ जेका पॉइंट असां पढ़ूं था कंहिंजे अंदरि था पढ़ूं, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल्स जे अंदरि था पढ़ूं। अचो उनजी डेफिनेशन खे ॾिसूं। चए थो अ नॉन टर्मिनेटिंग डेसिमल इन विच सिंगल डिजिट, यानी हिकु साॻियो हिकिड़ो सिंगल नंबर आर अ ब्लॉक ऑफ डिजिट्स, ब्लॉक ऑफ डिजिट्स उहो बि ॾिसूं था कहिड़ा हूंदा आहिनि, इज़ रिपीटेड इनफाइनेट नंबर ऑफ टाइम्स आफ्टर डेसिमल पॉइंट। यानी डेसिमल पॉइंट खां बाद में कोई हिकिड़ो सिंगल नंबर यानी हिकु जहिड़ो ई नंबर रिपीट थींदो वञे थो, यानी हलंदो वञे थो। ॾिसो हिकु जहिड़ो नंबर आहे 666, यानी उहो हिन जी अकासी थो करे सिंगल डिजिट जी, त यानी सिंगल डिजिट छा थो करे, रिपीट थींदो थो वञे। असां उनखे चवंदा आहियूं कॉल्ड रिकरिंग डेसिमल। हिकु त थी वियो सिंगल डिजिट। हाणे ब्लॉक कीअं थींदो आहे? ब्लॉक माना केतिरा बि थी सघनि था। ॾिसो कीअं, हाणे तव्हां ॾिसो था 92 92 92, यानी हाणे 92 92 हिकिड़ो ब्लॉक आहे ॿिनि नंबरनि जो जेको पियो रिपीट थिए थो। यानी ॾिसो असां 2 शयूं ॾिठियूंसीं त रिकरिंग जे अंदरि हिकु त जेको आहे सिंगल डिजिट रिपीट थिए कंहिंजे अंदरि, उहे असां नॉन टर्मिनेटिंग जे अंदरि था ॾिसूं। मां रिपीट कयां थो त नॉन टर्मिनेटिंग जेका हलंदो वञे थो नंबर, उन में 2 कंडीशन्स हूंदियूं आहिनि। त रिकरिंग नंबर कंहिंखे चइबो आहे, जेको सिंगल डिजिट रिपीट थींदो वञे। ॿियो ब्लॉक नंबर, माना हिकिड़ो ब्लॉक ऑफ डिजिट्स हुजे, यानी 2। अच्छा, इहो वधी बि सघे थो। मिसाल कीअं, अगरि तव्हांखे इहो मिले 0.962962 अहिड़े तरीक़े सां बि वधी सघे थो। सो इनखे असां चवंदा आहियूं त रिकरिंग डेसिमल्स। हाणे हिते ई मां तव्हांखे नॉन रिकरिंग सम्झाए छॾियां। नॉन रिकरिंग छाखे चइबो आहे? नॉन रिकरिंग उन्हनि नंबरनि खे चइबो आहे जेके हिकु जहिड़ा रिपीट न थियनि। मिसाल कीअं, अगरि मां थो चवां 5.693215 ऐं हलंदा था वञनि, यानी तव्हां हिते ॾिठो त न को ब्लॉक थो रिपीट थिए ऐं न ई को जेको आहे सिंगल डिजिट थो हिकु जहिड़ो रिपीट थिए। पर ॾिसो आहे तॾहिं बि नॉन टर्मिनेटिंग। ॾिसो नॉन टर्मिनेटिंग आहे न, हलंदो वञे थो। पर नॉन टर्मिनेटिंग जे अंदरि इहो रिकरिंग आहे या नन रिकरिंग आहे? तव्हां चवंदो सर नन रिकरिंग आहे। छाजे करे? त हिन में हिकु जहिड़ो न ब्लॉक थो रिपीट थिए न हिकु जहिड़ो को डिजिट थो रिपीट थिए। इन जे करे असां हिनखे रिकरिंग ऐं नॉन रिकरिंग डेसिमल्स बि चवंदा आहियूं, पर उहो कंहिंजे अंदरि, नॉन टर्मिनेटिंग जे अंदरि। ठीकु आहे, इहे 2 डेफिनेशन्स हुयूं जेके असांखे सम्झणियूं हुयूं। हिकु हिकु एग्ज़ाम्पल कंदासीं, पोइ हलंदासीं असां अॻिते। हाणे असांखे हिकिड़ो दर्जो मिलियल आहे 7/9। असां हिनखे डेसिमल में कन्वर्ट कंदासीं त छा कंदासीं, 7 अंदरि रखंदासीं 9 ॿाहिरि। असांखे ख़बर आहे त 9 जी टेबल 7 ते न वेंदी, पॉइंट ॾींदासीं ऐं 0। त 9 जी टेबल 70 ते घणा दफ़ा वेंदी? 1 9 9 2 9 18 3 9 27 4 9 36 5 9 45 6 9 54 7 9
63 8 9 72 वधी थो वञे, हिन करे असां कंदासीं 7 9 63। जॾहिं 70 मां हाणे ॾिसो 63 खे का माइनस कंदासीं बचंदा 7। वरी ॾिसो त 9 जी टेबल 7 ते न थी वञे, पॉइंट ॾिनल आहे तव्हां 0 ॾींदो। हाणे ॾिसो रिपीटेशन थिएव थी, हाणे ॾिसो साॻियो ई 70 त साॻियो ई 7 दफ़ा टेबल वेंदी, 7 9 63, छा जवाबु ईंदो 7। वरी ॾिसो पॉइंट मिलियल आहे, असां 0 ॾींदासीं, साॻियो ई 70। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट करे वियो त हे दर्जो ख़तमु ई न थींदो, यानी केतिरा दफ़ा तव्हां 7 जी टेबल पढ़ंदा वञो, वरी 7 बचंदा, वरी 0 ॾींदो, वरी 7 बचंदा, यानी इहा कंडीशन तव्हांजी हीअं हलंदी वेंदी। त ॾिसो असां नॉन टर्मिनेटिंग डेसिमल जे अंदरि आहियूं, यानी नंबर खे सुञाणे वियासीं त हे नॉन टर्मिनेटिंग डेसिमल आहे, ॾिठोसीं त हीउ जेको आहे हलंदो वञे थो, हिकु त इहा ॾिठोसीं। ॿिए नंबर ते इहो ॾिसोसीं त हीउ रिकरिंग आहे ऐं रिकरिंग डेसिमल बि आहे, यानी नॉन टर्मिनेटिंग सां गॾु रिकरिंग आहे या नॉन रिकरिंग आहे, इहो रिकरिंग आहे। छाजे करे त साॻियो ई नंबर रिपीट थिए थो, हालांकि डिजिट चेंज थियनि वञा वञनि हा ऐं हीउ दर्जो हलंदो वञे हा, त असां हुनखे चऊं था नॉन रिकरिंग। पर हीअ असांजो नॉन टर्मिनेटिंग दर्जो बि आहे ऐं उन सां गॾु रिकरिंग बि आहे। ॿियो नंबर एग्ज़ाम्पल खणूं था। हाणे ॿियो नंबर असांजे साम्हूं एग्ज़ाम्पल आहे 1/6 आहे। 1/6 खे इहो ॾिसंदासीं त हीअ टर्मिनेटिंग आहे, नॉन टर्मिनेटिंग आहे, रिकरिंग आहे, छा आहे, असां हिन सां डिसाइड कंदासीं हिनखे हल करण खां पोइ। 6 जी टेबल 1 ते न वेंदी, पॉइंट जे 0 ॾींदासीं त छा थींदो, 1 6 6 माइनस कंदासीं, 6 मां 2 वेंदा 4। हाणे 6 जी टेबल 4 ते न थी वञे, पॉइंट ॾिनल आहे, असां छा कंदासीं 0 ॾींदासीं। त हाणे 6 जी टेबल 40 ते घणा दफ़ा वेंदी, 1 6 6 2 6 12 3 6 18 4 6 24 5 6 30 6 6 36 7 6 42 वधी थो वञे, इन करे कंदासीं 6 6 36। छा जवाबु ईंदो 4। वरी 4 आयो आहे, 6 जी टेबल न थी वञे, पॉइंट ॾिनल आहे, असां 0 ॾेई सघूं था, थी विया 40। त वरी साॻियो ई 6 6 36 वरी बचंदा 4 वरी 6। हाणे ॾिसो हीउ बि असांजो नॉन टर्मिनेटिंग आहे ऐं रिकरिंग आहे, मतिलबु हीउ हलंदो हलंदो 4 बचंदा, वरी 6 जी टेबल पढ़ंदासीं, 4 बचंदा, 0 जी 6 जी टेबल पढ़ंदासीं। सो असां अहिड़े तरीक़े सां नॉन टर्मिनेटिंग डेसिमल जेको आहे सो न सम्झी वेंदासीं त हीउ नॉन टर्मिनेटिंग आहे, वरी हुनजे अंदरि असां इहो बि सम्झी वेंदासीं त हीउ रिकरिंग आहे या नॉन रिकरिंग आहे। हाणे हिन जी मतिलबु असां डेफिनेशन्स पढ़ियूंसीं, 2 कॉन्सेप्ट्स असां पढ़ियासीं। हाणे हिकिड़ो कॉन्सेप्ट हिन किताब जे अंदरि ॾिनो वियो आहे, उहा हिकिड़ो जेको रूल आहे उहो आख़िर में पढ़ंदासीं त असां बग़ैर हल करण जे इहो कीअं सम्झी वञूं दर्जो ॾिसी करे त छा ही टर्मिनेटिंग आहे या नॉन टर्मिनेटिंग आहे, इहो असां कीअं तय कंदासीं। उन जे लाइ हिकिड़ो हिन किताब में रूल लिखियलु आहे ऐं नंढड़ी एक्टिविटी आहे, तव्हांजे स्क्रीन ते ईंदी, तव्हां ॾिसंदो। इफ डिनोमिनेटर of a rational number in standard form has prime factors 2 and 5 are 2 5 only, then the rational number is terminating decimal। हाणे इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे। चए थो त जॾहिं अहिड़ो को रेशनल अंग तव्हांखे मिले, उन जे अपान में जेको तव्हांखे नंबर मिले थो, उन नंबर जे प्राइम फैक्टरनि जे अंदरि अगरि 2 हे या 5 हे या 2 ऐं 5 ॿई गॾु अथसि उन जे अंदरि फैक्टर्स में, प्राइम फैक्टर्स में, त उहो असांजो टर्मिनेटिंग आहे। हाणे असां इन ॻाल्हि खे, इन रूल जी डेफिनेशन खे हिकु एक्टिविटी मां सम्झंदासीं। तव्हां जेको हिकिड़ो सॼी टेबल ठहियलु आहे, कंसीडर द फॉलोइंग एग्ज़ाम्पल। ॾिसो 9/20 तव्हांजे साम्हूं आहे, 9/20 टाइप ऑफ डेसिमल छा लिखियलु आहे, टर्मिनेटिंग। त यूज़िंग रूल कहिड़ो अथसि त छा 20 जो 2 ऐं 5 प्राइम फैक्टर आहे, डेफिनेटली आहे, त माना असां सम्झी वेंदासीं त 9/20 असांजो टर्मिनेटिंग डेसिमल आहे। हाणे ॿियो नंबर आहे 3/5, यानी अपान में यानी डेनोमिनेटर में लॻिया 5, 5 जो 5 ई प्राइम फैक्टर थींदो त असांखे इत्मीनान थी वियो त इहो बि असांजो टर्मिनेटिंग आहे। नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे 27/200। हाणे 200 जो असांखे ख़बर आहे त 2 बि इन जे अंदरि प्राइम फैक्टर में शामिल आहे, 5 बि इन जे प्राइम फैक्टर में शामिल आहे, यानी ख़बर पइजी वई त इहो बि टर्मिनेटिंग आहे। इन रूल जे तहत, कहिड़े रूल जे तहत, अगरि को नंबर मिले उन जे फैक्टर्स जे अंदरि 2 हुजे या 5 हुजे, असां इन्हनि मां अंदाज़ो लॻाए वेंदासीं त हे टर्मिनेटिंग वेंदो या नॉन टर्मिनेटिंग वेंदो। हाणे 40/90 मिलियल आहे। हाणे 90 जे अंदरि असांखे कोई बि अहिड़ो फैक्टर, प्राइम फैक्टर जे अंदरि अहिड़ो 2 या 5 न मिलंदो, जंहिंजे करे असां इनखे चवंदासीं नॉन टर्मिनेटिंग डेसिमल। 4/7, हाणे 4/7, 7 जे अंदरि न 2 ईंदो आहे न 5, त असां इनखे बि चवंदासीं नॉन टर्मिनेटिंग आहे। हाणे आख़िरी जेको मिलियल आहे 27/18। हाणे 27/18 अरिड़हं जे अंदरि हिन जो प्राइम फैक्टर 2 आहे, यानी 2 जेको हिन जो प्राइम फैक्टर आहे, असां इनखे कंसीडर कंदे चवंदासीं त इहो टर्मिनेटिंग आहे। हाणे तव्हांजे साम्हूं हिकिड़ी एक्सरसाइज़ आहे 3.3, चए थो विदाउट एक्चुअल डिवीजन,
यानी ही जेका डिवीजन असां कई आहे इन डिवीजन करण खां सवाइ तव्हां इहो ॿुधायो त हेठियनि नंबरनि में कहिड़ो टर्मिनेटिंग आहे कहिड़ो नॉन टर्मिनेटिंग आहे। हिकु इहा एक्सरसाइज़ तव्हां कंदो 3.3 इन एक्टिविटी ते, ऐं उन खां पोइ तव्हांखे 3.2 एक्सरसाइज़ बि इन सां गॾु ई करणी आहे, छो त उहा असां पढ़ी आया आहियूं त चए थो कन्वर्ट इंटू डेसिमल्स एंड आइडेंटिफाई टर्मिनेटिंग आहे नॉन टर्मिनेटिंग। हाणे इनखे तव्हां बाक़ाइदे हल कंदव ऐं तव्हां ॾिसंदव त इहो जेको आहे सो इहो टर्मिनेटिंग आहे या नॉन टर्मिनेटिंग नंबर आहे। ऐं उन खां पोइ 3.2 में ॿियो नंबर आहे कन्वर्ट डेसिमल एंड आइडेंटिफाई विच इज़ रिकरिंग एंड विच इज़ नॉट। वरी इन जे अंदरि तव्हां हल कंदव ऐं ॾिसंदव त कहिड़ो रिकरिंग आहे कहिड़ो न आहे। उमेद आहे त हिन क्लास जे अंदरि असां नॉन टर्मिनेटिंग ऐं रिकरिंग ऐं नॉन रिकरिंग नंबर्स खे सुठी तरह सम्झो हूंदोसीं। इंशाल्लाह वरी मिलंदासीं हिकु नई क्लास में, तेसिताईं गॾिजो सिंधी थाट्स सां होमवर्क ज़रूरु कंदव। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।